खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे झोडो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ झोडो में जवाबदारनि जो पुरत जे घर ते हमिलो। 14 साला नींगरीअ खे अगवा करण जी कोशिश। पीर सन पीउ तशद्दुद में ज़ख़्मी। झोडो पुलिस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई न कई। मुतासिरनि जो एहतजाज। इंसाफ़ जो मुतालबो। झोडो लॻे ॻोठ यासीन कंबोज रहवासी पोरत देवराज ॾेबाड़ी संदसि घरवारी सीता ॾेबाड़ी ऐं धीअ लाडू ॾेबाड़ीअ सां गॾु मीडिया सेंटर झोडो ते एहतजाज कंदे चयो त ॿ ॾींहं अॻु नंगर पार्कर जे रहवासी जवाबदारनि परबत रेबाड़ी, पीरू रेबाड़ी, रवू रेबाड़ी मुंहिंजे घर ते हमिलो करे मूंखे, मुंहिंजी घरवारी ऐं धीउ खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदारनि जूं लठियूं लॻण सबबि मुंहिंजी बांह कुल्हे खां लही वई ऐं जवाबदारनि मुंहिंजी 14 साला धीअ लाडू रेबाड़ीअ खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई। असांजी रड़ियुनि ते ॻोठाणनि जे पहुचण ते जवाबदार धमकियूं ॾींदा फरार थी विया आहिनि। असांखे हुननि मां सख़्त ख़तरो आहे। हुननि IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर ख़ासि खां मुतालबो कयो त नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। करे था घर में पिया असांजा गना हिकिड़ो पर्वत आहे, हिकिड़ो पीरो आहे, हिकिड़ो रवो आहे। 3 ॼणा हो। असांजे मुंहिंजे मुड़ुस खे मारियो, मुंहिंजी धीउ खे मारियो, मूंखे मारियो। असांखां ज़ोरी ज़ुल्म करे असांजा 10,000 घर में पिया। साइकिल मोटर जो कार्ड खणी विया। असांजो मुंहिंजा डेठ जो कार्ड खणी विया। सभु खणी लूटी असांजे विया हलिया। हा, 2 दफ़ा असांजे घर में पिया आहे। हाणे तूं असांजी मदद करे तो कर अदा ई असीं हिते आया रड़ू करी। पोइ ॻोठ वारा आया, पोइ हू भॼी विया। पोइ असीं हिते थाणे ते आया। थाणे खे असीं चयो की असांजी रड़ हंभरो कीधो। असीं ग़रीब माण्हू आहे, ही सुभाणे असांजो माण्हू मारी वञे, असीं किथे वञा। मुंहिंजी धीउ खणी हिकिड़ी छोकिरी ॾिनल हुई, हिकिड़ी हिननि जी वर्तर हुई। वरी मूंखां घुरी जे ॿी ॾिनजे करे पुछो ठीकु आहे सुखी हूंदी ॾींदे न ठहियो। तंहिंखां पोइ हाउ कई हेॾां होॾां। वरी हू छोकिरी ॾिनी आहे, उहा ॾाढी ॾुखी आहे। ॾिसी मुंहिंजो पेट सड़ियो वञे। हिते चवनि था तुंहिंजी मूंखे ॾिठो ॾिन तुंहिंजी छोकिरी बीमार सकल, ऐं उते वञा, उते मूंखे कुटनि। हिते वञी इनखे ख़बर आहे हिकिड़ो माइटनि जो पुटु आहे वियो हलियो। ज़ोर ई मुंहिंजे घरनि में पहिरीं बि पिया। ज़ोर ई मुंहिंजी छोकिरी अगवा कई। मुंहिंजी माउ बेवस थी, मां सॼे ख़बर आहे। ऐं तंहिंखां